यो गलत प्रोपेगेंडा कयो वियो आहे रेलवे जे रोड जे मामले में ऐं मीडिया अटैच थियो पियो थिए। सैयद असगर अली शाह साहब जो असांजो MN साहब आहे, उहो साफ़ सुथरो माण्हू आहे ऐं तरक़ियाती कमु जेको कराईंदो आहे उहो साफ़ सुथरे तरीक़े सां कराईंदो आहे। असगर अली शाह MN तो जो आहे जंहिं मुंहिंजे ख़्याल में त कंहिं बि एतिरा लख वोट न खया ऐं लखो माण्हुनि जी नुमाइंदगी करे थो। हीअ एजाज उन्हनि ठेकेदारनि जे ख़िलाफ़ु आहे जेके नाक़िस कमु कनि पिया था रोडनि ते ऐं असां हिमायत कयूं था MN साईं असगर अली शाह साहब जे। ठेकेदारनि खे इहो चवंदो त तव्हां में ज़मीर हुजे त तव्हां नौशारो ठारो ठारायो। हीउ गैर ज़रूरी रोड हिकिड़ो ठाराइण जो कहिड़ो मक़सदु आहे सवाइ करप्शन जे? हिननि जो को मक़सदु कोन्हे सवाइ साईं असगर अली शाह जी किरदार कशीअ जे। मुख़्तलिफ़ बिरादनि जा जेके माण्हू हुया हिते अची मुज़ाहिरो कयो अथनि, जेको उन्हनि जो चवण जो मक़सदु हो त रेलवे ट्रैक ते जेको रस्तो ठही रहियो आहे उहो गैर क़ानूनी आहे। उहे ठेकेदार पंहिंजे घरनि लाइ खणी पिया वञनि, उते का बि ॻोठ जी आबादकारी न आहे। ऐं PPMN सैयद असगर अली शाह जी जेका मीडिया ट्रायल कई वञे उहा बंदि कई वञे। कैमरामैन वसीम हसन चैनल सां गॾु सनाउल्लाह चैनल सिंध TV न्यूज़ 4।